त काई खां वठी उहे क़दीम इलाइक़ा आहिनि, उहे माॻ आहिनि जिते ज़िंदगी, जिते तहज़ीब, जिते तमंदन पहिरियों दफ़ो जनम वरितो सिंध में। उन में काई नईग अची वञनि था। हिकिड़ो निहायत क़दीम माॻ आहे, उनजो हिकिड़ो जेको जवाज़ आहे, उनजी हिकिड़ी हक़ीक़त आहे त उते ग़ारूं आहिनि, 7 घरियूं, ऐं उनखां अलावा बि ॿियूं हिकिड़ियूं ग़ारूं आहिनि। ऐं ग़ारुनि जो जॾहिं असीं उन में ताज सहराई या ॿियनि असांजे मुहक़िक़नि उन ते जेको आहे असां पंहिंजा राया बि ॾिना आहिनि त पथर जो दौरु अची थो वञे, माना उहे पंहिंजा घर ठाहिया आहिनि, उन में रहंदड़ हुआ, ऐं उन काई जे चश्मे जे पाणीअ ते ई उन्हनि जी ज़रायत जे हवाले सां सफ़र गुज़र रहियो हो। काई जे माॻ ते असांखे कहिड़ा कहिड़ा आसार हिन वक़्त ताईं मिलनि था, उन्हनि जा उहिञाण हिन वक़्त ताईं मौजूदु हुजनि? काई जी माॻ ते जेके असांजे तहक़ीक़ या मुआरिख़नि, मुहक़िक़नि, आर्कियोलॉजिस्ट, उन्हनि जंहिंमें ताज सहराई अहम आहे, उन क़दीम दौर जा हिकिड़ा 2 वॾा आसार उन्हनि जी निशानदेही कई आहे। हिकिड़ो क़ुर्बानी जो, यानी इहो जेके पत्थर, वॾा पत्थर खोड़िया वञनि था, उनजी जेका आहे सा भेटा ॾियण जे लाइ उन्हनि किन बासण जे हवाले सां हुजे, छाकाणि त इन तहज़ीब ते बि नज़र विझंदासीं त इहा सिर्फ़ु सिंध में न पर दुनिया में क़ुर्बानी जे जेको सो तसवुरु मौजूदु हो, उहो साॻियो हिकिड़ा पत्थर जेके काई जे पुठियुनि ते क़ब्रिस्ताननि में ऐं वॾे पैमाने ते जेको आहे सो उहे मौजूदु आहिनि, जिते क़ुर्बानी जो क़दीम ज़माने जो क़ुर्बानी जो तसवुरु या क़ुर्बानी जो जेको आहे सो आसार निशान मिलनि था। उनखां पोइ हिते जेके ज़रतश्ती आसारनि जा बि निशानदी कई वई आहे, जंहिंमें ज़रतश्तनि जा जेके दख़्मा आहिनि, उन जो क़बरूं आहिनि या उन्हनि जा खूह आहिनि, छाकाणि त ससानी दौर या इन खां अॻु में 180 क़बल मसीह खां ईरान जेको आहे सो सिंध ते हुकूमत कई आहे, ऐं सिंधु दरिया जो साॼो किनारो मैदानी पट्टी समेत, जाबलू सिलसिले समेत ईरान जे दारा अवल खां वठी